माए तो शादी न कंदुस त इनके नाफरमान न चयो इनके नाफरमान न चयो छो तो सॼी जिंदगी ते गाणो हुनखे न्याणिया भला अगे अम्मा सां त दिल जी ॻाल्हि कंदी मां उन खां पुछा छो त पुट ही रिश्ता जिथे तू चई असां उते तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हियूं कयूं ईअं न जो असां मजबूर करे उन्हनि खे पाण आया सुभाणे मसला थिया ज़ाल मुड़स ॾे तके मुड़स घरवारी खे निहारे पोइ कारण जा मसला थिया पोइ साईं ओताको में जरगा थिया पोइ थाणनि ते वञूं पोइ कोर्ट में वञूं इन को भलो आहे त अॻ में सोचे सम्झी निकाह कजे सही तो चवां या ग़लति बाबा मौलवी जो निकाह कराईंदो आहे त घर खां लठ रखंदो आहे क़बूल खणींदो या बंदूक रखंदो आहे प्यार ऐं मोहब्बत में पुछा कंदो आहे पुट फलाणो पुट फलाणी धी फलाणे जी शरीयत मुहम्मदी मूजिब हेतिरे महर में तो घरवारी करे क़बूल कई चवंदो आओ वरी वकील वेंदो त न्याणी खां पुछा कंदो पुट फलाणे जो शरीयत मुहम्मदी मूजिब हेतिरे महर में तो मुर्स करे क़बूल कयो जेकन चुप रही शरीयत चवे थी इहा भी उनजी हा आहे कुंवार जेकन चुप रही हया में वीचारी ॻाल्हाए न सघंदी आहे शरीयत चवे थी इहा भी उनजी हा आहे शहरी छोकिरियूं त ॻाल्हाइनि असां जूं ॿाराड़ियूं अञा हया हथ बेचारी चुप कंदियूं शरीयत जी हा है रोई नहीं शरीयत चवे थी इहा भी उनजी हा है बेचारी अबे अम्मा जो घर छॾी दिया त रोंदी आहे पर जेकर चई न मूंखे क़बूल न आहे हाणे डंडो न पी मां जे लाइ हुकुम त तव्हां पुट न न्याणी खे मजबूर न कयो पी मां जे लाइ हुकुम इहो त उन्हनि खे निकाह ते मजबूर पर न्याणी पुट जे लाइ हुकुम त तव्हां अबे अम्मा जे फैसले खे मञो समझो सुभान अल्लाह हुननि खे हुकुम आया तव्हां अबे अम्मा जे फैसले खे मञो इन में भलाई अथव इन में बरकत अथव दुआऊं इन में तव्हांखे मिलंदियूं खुशी इन में अथव शादी हुजे पीउ ख़ुशि न हुजे या शादी कम करे जी आहे अम्मा नाराज़ हुजे या शादी कम करे जी आहे तंहिंजे करे मां नौजवाननि खे भी गुज़ारिश कंदो आहियां पंहिंजे न्याणियुनि खे भी गुज़ारिश कंदो आहियां सभु असां न्याणियूं आहिनि त अबे अम्मा जे फैसले खे मञो बाबा अॻे ईअं ई थींदो असां त जेके शादी कयूंसीं अबे अम्मा जो फैसलो मञो असां ख़ुशि आहियूं वॾा फैसलो कंदा त ये हिनखे ॾिनीसीं हिनखे ॾिनीसीं अफसोस जो के ज़माने में पुट त पीउ मां जे फैसले खे नथा मञनि पर हयादार न्याणियूं उहे भी पीउ मां जे फैसले खे नथियूं मञनि इहो दौर पियो हले हालांकि हदीस में जे तो मन नकाहत बगैर इज़्न वलिहा फनिकाहुहा बातिलुन जेका औरत पंहिंजे वली ऐं वारिस जी इजाज़त खां बगैर वली निकाह थी करे इहो निकाह बातिल असां जे चइन इमामनि मां टिन इमामनि जी मुतफ़िक़ तौर ते फतवा है इहो निकाह न थींदो इहो निकाह न थींदो जेका औरत पंहिंजे पीउ मां जी इजाज़त खां बगैर ॿाहिरि वारिसनि जी इजाज़त खां बगैर भॼी वञी कोर्ट में निकाह थी करे इहो निकाह न थींदो हज़रत इमाम अबू हनीफा फरमाए तो निकाह थी वेंदो पर इन जहिड़ो बुछड़ो कम दुनिया में ॿियो कोई कोन्हे को सब खां वॾे में बुछड़ो कम कभी कम ख़राब कम इहो आहे जो औरत पंहिंजे वली ऐं वारिस जी इजाज़त खां बगैर वञी कोर्ट में निकाह करे मां तव्हां खां पुछां थो जंहिं पीउ जी इज़त न कई अम्मा जी इज़त न कई भाइरनि जी इज़त न कई चाचा मामनि जी इज़त न कई पंहिंजे क़ौम बिरादरी जी इज़त न कई भॼी वञी कोर्ट में निकाह या मुड़स जी कहिड़ी इज़त मुड़स जी इज़त कंदी अहिड़ो बेइज़्ज़तो कंदसि जो दुनिया ॾिसंदी अज़ान साईं मोहम्मद कासिम साहब फरमाईंदो आहे त मुंहिंजी जेका वॾी घरवारी उहा 15 साल उमिरि में मूंखां वॾी पर अबे अम्मा जो पुट ई पंहिंजी आहे असीं केॾे कंदासीं
ही पंजू असी केड़े कंदा आहे या असा जो बी जात वञी शादी कयूं त ही पंजू केड़े वे मां जो बाबा जी ता जो फैसला वो फरमाइदान मां अबे अम्मा जे फैसले के मनो शादी के हालात मुझी वडी घरवारी उम्र में 15 साल खां वडी पर अबे अम्मा जो दुआ हुयूं अबे अम्मा खुश हुआ मां जो अबो अम्मा खुश थियन अल्लाह ताला उन्हें घरवारी मूंखे 5 पुट ॾिना जेके चोटीअ जा आलिम जन के मां ॾिसां थो त मुंहिंजूं अखियूं ठरी थी पन मुंहिंजी लूह लूह ठरी थी पई दिल पागा अबे अम्मा जो दुआ अॼु वाइदो कयो त दुआ वठंदा हदीस में अचे तो 3 शख्स होया पो पहाड़ी इलाइको जाबू वनन पिया उच तो बारिश अची वई पो गार में वेठी तवा के खबर पहाड़ में बारिश अची तो पानी जो एडो वक्त पत्थरन के गेल वडी वडी ट्रक भी गेल हदीस में जे तो एक वडो पत्थर होयो पानी उन के गेली दो आयो ओ पत्थर उन गार के मुंह में जो पियो तो ते सुक थियो 3 जना पहाड़ी इलाइको जो डाढी पत्थर के हटाने की कोशिश कयूं पर पत्थर हटे ही ना दाऊं कयूं पर जबल में इन जी दां की केर बुधई आखिर जॾहिं जिंदगी को ना उम्मीद थी पिया बचण जी काई उम्मीद कान हुयन पाण में मशवरो कयूं त हाणे रब खां सवा ॿियो कोई कोन था हाणे तव्हांजी जिंदगी जो को नेक अमल हुजे उन जो वास्तो ऐं वसीलो दे करे रब को दुआ करो त ये मुसीबत टरे वसीलो जायज वसीलो सफा कटा वहाबी न छो कुछ हल्को हथो समझ पाजे महबूब जे सदके साहबा अल बैत जे सदके असां जो दुआऊं कबूल कर ये चांडे साहब जो सदके फातिमा बतूल या अल्लाह ताजे महबूब जी प्यारी न्याणी फातिमा जे सदके असां जो दुआऊं कबूल कर यो वसीलो जायज हदीस में न जो सबूत आए पर इतरो आए जो इनके जरूरी न समझ बिदत नहीं बरेलन वालो जरूरी न समझो तो वसीले को सवार बुधंदो ही कोन तो ना जाए बगैर वसीले के भी रब बुधम बगैर वसीले के भी रब बाकी यो अकीदो रखियो त वसीले को सवार बुधंदो ही न जिस तई मुर्शिद जो वास्तो न देबो तेस तई रब बुधंदो ही न तो ना जाए बाकी पांच महबूब जे सदके प्यारन जे सदके असां जो दुआऊं कबूल कर अबे अम्मा जो भी वास्तो दे या अल्लाह इमा जा कुरागा अबो अम्मा कमजोर बीमार नेक सालन या अल्लाह इनन कुरागा अबे अम्मा जे वास्ते असां जो दुआऊं कबूल कर यो भी जाए बाकी अमल जो वसीलो हो तो कुरान में भी या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला ओ ईमान वारो अल्लाह खां जो ऐं नेक अमल जो वास्तो ऐं वसीलो ॾेई करे रब खां दुआऊं करो त अल्लाह तव्हांजो दुआऊं कबूल करे हदीस में अचे तो बुखारी में हदीस है वो हिकड़ो नौजवान उथी बीठो गार में रब के अर्ज कई या अल्लाह हिकड़ो मुझो नेक अमल आ पाड़े में हिकड़ी औरत हुई मुझी उन सा ॾाढी मोहब्बत हुई जेतरी मुझी उन सा मोहब्बत एतरी वरी हुन जी मुझको नफरत या अल्लाह एक दफे उनके का मजबूरी थी पई उन मजबूरी में मुंह हटाए उनके पैसा खपन सोन खपे माल मागन जा कबटन जा दरवाजा खोलिया जितरा पैसा खपनी खण जितरो सोन तो के घुंजे सब सोन तो जो आ या अल्लाह उन पैसा भी खया सोन भी खए मां चो हाणे हिकड़ी मुंजी दिल जी ख्वाहिश पूरी कर या अल्लाह हुआ भी राजी थी
पई मां दरियूं भी बंद कयूं दरवाजो भी बंद कयो जॾहिं मां गुनाह जे लाइ अॻिते वधियुसि त उन माई रोई करे चयो इत्तक़िल्लाह ओ नौजवान अल्लाह जो खौफ कर रब खां ॾिज मजबूरी जो फ़ाइदो न वठ दरियूं दरवाजा त बंद आहिनि माण्हू त कोन था ॾिसनि पर अल्लाह ॾिसई थो ब गवाह तुंहिंजे कुलनि ते वेठा ब गवाह मुंहिंजे कुलनि ते वेठा चार गवाह भी हुजनि ऐं सदर ऐं काज़ी पाण उहो ॾिसे पियो ॿुधायो न तो फर्द जुर्म लागू थींदो या न इहो सज़ा खां बची सघंदो उन माई चयो तुंहिंजे कुलनि ते बि फ़रिश्ता वेठा आहिनि मुंहिंजे कुलनि ते बि फ़रिश्ता वेठा आहिनि ॾिसे थो मजबूरी जो फ़ाइदो न वठ मुंहिंजी इज़त ऐं पर्दो बर्बाद न कर या अल्लाह मां तुंहिंजो खौफ कंदे उहे पैसा भी ॾिना सोन भी ॾिनमि उन न्याणी जे मथड़े ते हथ रखी करे चवंदी बस तू मुंहिंजी अम्मा ही मुंहिंजी भेण ही या अल्लाह इहो मुंहिंजो नेक अमल तो वठ क़बूल आहे तेने अमल जे सदके हिन पत्थर खे हटा नबी साईं फरमाया दुआ करे जो बस कई त पत्थर पाण ई बाहर रोशनी अंदर अचे पई थोड़ी थोड़ी हवा भी अचे पई कुछ बचण जी उम्मीद वरी बियो नौजवान उथी बीठो रब खे अर्ज़ कई या अल्लाह मुंहिंजो भी हिकिड़ो नेक अमल आहे मुंहिंजे घर जो कम पियो हले हिकिड़ो मज़दूर हुयो सॼो ॾींहुं मज़दूरी कई शाम जो कावड़जी वियो रुसी वियो मज़दूरी मूंखां न वरितई या अल्लाह मां हुनजी मज़दूरी अमानत करे कारोबार में लगायमि पैसा थिया बकरियूं अचनि वरी ईदूं वरी ढगियूं कुछ सालों खां बाद मजदूर आयो चया दादा जी तोड़े मजदूरी रहे मेहरबानी कर मुखे पंहिंजी मजदूरी दे या अल्लाह मां उन मजदूर खे चमी बकरियूं भी तुंहिंजूं रेडूं भी तुंहिंजूं ढगियूं भी तुंहिंजूं ही पैसा भी सब तुंहिंजा त मुखे रोई करे चया दा भोग न कर मजाक न कर अगे भी कावड़ायो हुई वरी भी कावड़ाईंदो मुखे पंहिंजो हक़ दे मां चयो मां सदा ही तुंहिंजो हक़ आ मां तुंहिंजी मजदूरी अमानत करे कारोबार में लगाया ई सॼो माल तुंहिंजो आ पैसा तुंहिंजा या अल्लाह उहो सॼो माल मां मजदूर खे ॾिनो पैसा ॾिनमि रुपयो भी पाण वटि न रखियुमि इहो मुंहिंजो नेक अमल आहे तो वटि क़बूल आहे तेने अमल जे सदके हिन पत्थर खे हटा नबी साईं फरमाया दुआ घुरी बस कई त पत्थर पाण ई अध माण्हू ॿाहिरि निकिरी सघे पियो अध न पियो निकिरी नौजवान थियो रब खे अर्ज़ कई या अल्लाह मुंहिंजो भी हिकिड़ो नेक अमल आहे मां बकरा रोयुसि बकरियूं चारींदो हुयुसि वो शाम जो बकरनि खे वाड़ में वाड़े खीर ॾुई पर पंहिंजे कुराड़े अबे अम्मा खे खीर पियारींदो हुयुसि पोइ बचड़ा पोइ ज़ाल पोइ मां या अल्लाह हिकु दफ़े मूंखे देरि थी वई मां खीर ॾुई जो वापसि आयुसि त अबे अम्मा खे निंड अची वई या अल्लाह उहे खीर जा प्याला अबे अम्मा जे मथन जे मथा जलेबी रहिस त पोइ मां उथन तो उनखे खीर पियारिया या अल्लाह मुंहिंजा बचड़ा रोल पिया मुंहिंजे गोॾनि खे चंबड़ा पिया बाबा खीर ॾे बाबा खीर ॾे मां चयोमांनि न पुट पर अबे अम्मा खे पियारींदुसि पोइ तव्हांखे या अल्लाह मुंहिंजा वे बचड़ा रोई रोई सुम्ही पिया ज़ाल भी जहिड़ो करे वञी सुम्ही पई त तोखे पिणे ई माणे जी गिणती आहे तोखे बच्चनि जो फिक्र न आहे वक्त वारनि जा जहिड़ा मेणा ई तन अबे अम्मा खे जेकर पुट ॾींदो न त माईअ जी दिलि कड़ इन्हनि जे लाइ लटा छो वठी मूंसां दिल्ली भेनरुनि जा जेकर ईद जे ॾींहुं लटा आंदई तॾहिं बि माईअ खे साग इन्हनि जा लटा आंदा बाक़ी सालनि जा हाणे ससु सहुरे जा पोइ ख़ुशि थी हाणे मूंसां दिलि मां वांगे गुज़ारिश थो कयां महिरबानी कयो जॾहिं बि लटड़ा वठो नी ज़ाल जा त अबे अम्मा जा बि वठंदा कयो भेनरुनि जा बि वठंदा कयो न्याणियूं जेके परिणियल आहिनि उन्हनि जा बि वठंदा कयो भला खुटी त कोन ॾींदा दुआऊं वठियूं
बाबा ज़ाल जा जो मां लटा आया ऐं अम्मा खे ख़बर पए चवंदी त कान पर दुख थींदुसि भेनरूं आहिनि भली पांगियल उन्हनि खे दुख थींदो मां वठंदो तॾहिं तव्हांखे चवां असांखे दुआउनि जी ज़रूरत आहे असांखे दुआऊं मिलनि तव्हांजे करे तव्हांखे चवां थो त दुआऊं वठो ये 1015 खुटी कोन दुआऊं वठो वाइदो कयो त इंशाअल्लाह पंहिंजा लटा वठंदासीं त कुराड़ी अम्मा जा बि वठंदासीं अञा कोशिश कंदा कयो त अम्मा जो वॻो भलो वठंदा बाबा ज़ाल को त अम्मा वधीक आहे दर्जो उनजो मथे आहे शान मक़ाम उनजो मथे आहे भेनरुनि जा बि वठंदा कयो खुटी कोन वेंदो इंशाअल्लाह तव्हां 1000 रुपया ख़र्च कंदो लखनि जूं तव्हांखे दुआऊं मिलंदियूं न्याणियूं जेके पढ़ियल आहिनि उन्हनि जा बि वठंदा कयो मां वठंदो मुंहिंजी न्याणी जेकी शादी थियल आहे उन्हनि जा बि वठंदो पोइ ॾिसो त दुआ कंदी आहे कोन थी जेसिताईं जेराओ तेसिताईं दुआऊं वठो पाण पिटरायो न सही तो चवां ग़लत खुशू खत्म थी वई अॻे ज़माने में जेका खुशी पी असांजो वाले साहब हुयो असांजे वॾनि भाइरनि जी शादी कराईंदो भेनरुनि खे लटा वठी ॾे पुफियुनि खे मासियुनि खे पुट जी शादी ख़ुशीअ में अॻे वठी ॾींदा हाणे जेको पुट जी शादी थो करे उते तो बाबा मूंखे ॾियो लटा बि मूंखे ॾियो तोहफ़ा बि मूंखे ॾियो पैसा बि मूंखे ॾियो सही तो चवां तव्हांजे करे त ख़ुशियूं ई ख़तम बाबा मूंखे जो पुट ॼमे मां जो मासी वटि मिस्री खणी वञा त पुट ॼाओ आहे त मासी ख़ुशि थिए नी पर न उनखे ख़ुशी न थींदी मरी वियसि मिस्री आंदी थिए ऐं 200 रुपया मुबारक बि ॾियणी पवंदी नंढड़े जो लटनि जो वॻो बि वठी ॾियणो पवंदो अॻे जंहिंखे दावतनामो मिलंदो त ख़ुशि थींदो हाणे जंहिंखे कार्ड थो मिले त मथे खे धक मरी सॾनि मां जानी नथी छुटे रुगो चटी हाणे त हर जाइ ते ॻोठ में बस बुकरो करे छॾे शादी कंदो न निकाह ते 1000 रुपया ॾियणो अरे बाबा ख़ैरातूं बि कंदा मुफ्त में खाराए औले वलो बिशात मुझे नबी फरमायो दावत वलीमा कयो दोस्तन के मिटल माटन के न्याणन स्याणन के मुफ्त में खाराए छॾियो त शादी भी थींदी त मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत में हाणे त शादी वनी शहर में था शादी हालत बुक थियनि त मता ॻोठ जा माइट खाए माइटन खे खाराईंदा त हॾे भत बाक़ी ॿियनि खे वॾेरनि खे ज़मींदारनि खे उन्हनि जे लाइ बिरयानी पुलाव कोफ्ता गोश्त मलाई सो बाबा भत हिते कंदा तव्हां त हिते कंदा हो शादी हालत बुक न थींदा इहो भलो पंहिंजनि खे खाराए हदीस में चे तो भले में भलो वली मुआ जो युदाउल फुकरा जंहिंमें पाड़े वारा मिट माइट गरीब मिस्कीन न्याणियूं स्याणियूं खाई वञनि इहो भले में भलो वली मुआ अॼु मुस्लमान चवंदा भली शादी उहा आहे जंहिंमें बीगो गाॾियूं हुजनि पराठो गाॾियूं हुजनि साहब अचनि ऑफिसर अचनि ज़मींदार अचनि हालांकि किने में किनी शादी आहे भले में भली शादी उहा जो युदाउल फुकरा पाड़े वारा गरीब मिस्कीन खाई दवा कंदा वञनि नारायण दान दवा जो फलाणे भत कयो दुआऊं कंदा वञनि या भले में भली वाइदो कयो त माइटनि खे खाराईंदा पाड़े वारनि खे बहरहाल हदीस में चे तो उन्हें नौजवान रब को दुआ घुरी या अल्लाह मुंहिंजा बचड़ा भी सुम्ही पिया ज़ाल भी सुम्ही पई माओ खीर जले बीठो त पोइ मां उथनि तो उन्हनि खे जगाया भी कोन पियो त कुरान वरी अलाए निंड अचे न अलाए न अचे आधी रात खां बाद अबो भी उथियो अम्मा भी उथी
अब्बा यको बीठो ही जो हाओ मुझा अब्बा साईं आओ मुझे अमर साईं ई ते हिकड़ी रात आ पर सजे महीने जो रात मां तवां जे लाइ इंतजार करे सघां थो या अल्लाह मां बे अम्मा के खीर प्यारे पो सुत इहो मुझो नेक अमल कई इन अमल जे सदके हिन पत्थर के हटा नबी साईं फरमा दुआ करे जो बस कई त पत्थर ठगठो रही बाहर करियो टई जगह आराम सां बाहर निकरी इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि तर्जुमतुल बाब में लिखियो है त इन वक्त भी असा जे मथा मुसीबतुन तो छिपछियूं बाबा मुसीबतूं आनी आन या तवा सब फरिश्ता हो तवा जे मथा का तकलीफ ना है महंगाई जो फिक्र न बीमारी बीमारी हर को फाथो मुसीबतुन जा पहाड़ जेकरा चायो था त ये मुसीबतूं टरी वनन त पर नंबर पे गुनाह बचो ओ जे नौजवान गुनाह का बच्चो वली न के जब वली जे ला जरूरी थोड़े त दाढ़ी हुजे पटको हुजे सैयद हुजे मौलवी हुजे हाफिज हुजे न बाबा वली न के जब जेको गुनाह का बचे वा अम्मा मन खाफ मकाम रब्बी व नहा नफ्स अनिल हवा फाइनल जन्नत हियल मावा कुरान तो फरमा जेको मां रब जो खौफ कंदे पाण के गुनाह का बचाए तो इहो मुंहिंजो दोस्त आहे जी जाए जन्नत वली जे ला जरूरी थोड़ी तो सैयद बुखारी हुजे जखरानी भी वली थी सके तो बखरानी भी वली थी सके तो जागीरानी भी वली थी सके तो तमा सब वली थी सको था गुनाह का बचो यो खुदा जो बाकी मौलवी हुजे हाफिज हुजे सजो दी माइन सा कचहरी करे मोबाइल ते यो वली पीर हुजे सैयद बुखारी हुजे माइन जो राज आडो वेठो हुजे इनके वली शैतान गुनाह का जो बच्चे तो यो वली मौसीकी को बचो राग को बचो गिला को बचो कूड़ को बचो चोरी को बचो व्याज को बचो रिश्वत को बचो जुल्म को बचो जिना को बचो वल मुसलात मिनन निसा जेके औरतों तवा जे निकाह में नान कुरान तो फरमाए तवा जो न्याणियों तव तवा जो बेनरियों तव तवा जो अमरियों तव पहले नंबर ते गुनाह का बचो बे नंबर ते का जो हक न ये नौजवान जो मन मजदूर करे हलियो जो काव जियो पर उन जो हक खादे असा वट जेकर मजदूरी करे कावड़ जी वने आ असा तो खुश थियो आ चमो थे 500 रुपया बची जो हक कस खाओ कसर न तुझे बरसा कांजी जमीन होजे भली बाज जी जमीन छो न होजे इन दंगवार बने के लपो न हणजा इन तास न वठ जा थी सके तो पराई जमीन जो लपो तो दे थी वने क़यामत जेडी 77 जमीन जा रब तो भलाई करे इन हारे नहीं जमींदार की आदत होंदी हर साल क्या लपो बने तास क्या वठंदा त कुछ मुडे अचे तुझे बरसा का जो पिलाटा खबरदार तू जगह तो ठहराई एक इंच भी सिर जो पराए पासे दे न लगाए ना मथा पाण के दादागिरी समझी मुर्समान समझी क़यामत जेडी 77 जमीन जा इन एक इंच जे करे तुझे मथों जमीन जो ये 77 जमीन जा रखा मेरा त खणो हाने चंगी तरह ढो कस खाओ कसर न खाओ तवा जो हक के खाई ठीक आ जेरा आयो त हिसाब किताब कयो मरी वियो त माफ कर तवा का जो न तवा का जो हक खाओ केतरो वक्त खाई 3 नंबर ते अबे अम्मा जे फैसले के मनो अजवाए तो के दलन वडन जे फैसले के इनन को दुआऊं बाबा ई कुराड़ा कम वाला अज असा जो नौजवान तो जे त बाबो चरियो चवे तो जरे तू न डुगो बीमार थी तो जो बाबो में ढगी पियो में जमीन गिरवी रखी करे तो जा इलाज पियो कराए रात जो रात अस्पताल में तो ने मथा बीठो उन वक्त में चरियो कोनो हाणे चरियो तुझी मां तू गंदगी में लेट दे गलाजत में लुढ़ दे